जी नाज़रीन, भली कार चवंदासीं हिकु भेरो ॿीहर आवाज़ टीवी जे नए सफ़र जी शुरुआत ते करोड़े ॾिसंदड़नि खे वाधायूं हुजनि। आवाज़ टीवी हिकु नए अंदाज़, नए जोश, वलवले ऐं हिकु नई उमेद सां अॼु खां ॿीहर शुरुआत करे छॾी आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया त असां पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ आवाज़ टीवी खणी आई आहे एंटरटेनमेंट, न्यूज़ ऐं करंट अफेयर्स जा नवां प्रोग्राम, जिन वसीले आवाज़ टीवी हमेशह जियां अवाम जा अहंज आला ऐवाननि ऐं वास्तेदार दरवाज़नि ताईं पहुचाइण में भरपूर ऐं गैर जानिबदाराणो किरदार निभाईंदी। आवाज़ टीवी जे ॾिसंदड़नि पारां मिलंदड़ अणमय प्यार ऐं हाकारी मोट सबबि आवाज़ टीवी हिकु क़दम अञा अॻिते वधी पंहिंजी स्क्रीन खे जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां वेतर वणंदड़ बणायो आहे। न्यूज़ ऐं करंट अफेयर्स जे प्रोग्रामनि में आवाज़ टीवी जा साखायता मेज़बान सियासत, समाजियात, तोड़े साइंस जहिड़नि नित नवनि मौज़ूअनि ते लाॻापियल शोबनि जे वॾनि नालनि सां करोड़े ॾिसंदड़नि जी मुलाक़ात कराईंदा। जी नाज़रीन, अहिड़नि प्रोग्रामनि वसीले आवाज़ जे व्यूअर्स जी ॼाण में पिणु वाधारो थींदो। आवाज़ टीवी पंहिंजे इन अज़म ते क़ाइमु रहंदी त टीआरपी जी ड्रोड़ खे छॾे सची ऐं पकी ख़बर ॾियणु असांजी पहिरीं अवलियत रहंदी, जॾहिं त पंहिंजे ॾिसंदड़नि खे हर पल अपडेट रखण जी कोशिश ज़िम्मेवारी सां पूरी कंदी। नाज़रीन, डिसइंफॉर्मेशन ऐं मिस इंफॉर्मेशन अॼुकल्ह जे दौर जो तमामु वॾो मसइलो बणिजी चुको आहे। तंहिं करे आवाज़ टीवी जी इंतज़ामिया पंहिंजे नए शुरूआत सां गॾोगॾु पंहिंजे पेशेवर मयार बरक़रार रखंदे समाजी ऐं अख़लाक़ी ज़िम्मेवारीअ सां पंहिंजो सफ़र जारी रखंदी। नाज़रीन, आवाज़ टीवी जी टीम सम्झे थी त मुआशी तंगदस्ती ऐं बेशुमार मसइलनि सबबि परेशानियुनि जो शिकार असांजे ॾिसंदड़नि खे अख़लाक़ी हदुनि अंदरि रहंदे तफ़रीह, मिज़ाह ऐं मौसीक़ी जा प्रोग्राम पेश करण बि असांजी ज़िम्मेवारी आहे। तंहिं करे पंहिंजे हिन नए सफ़र में नवनि मयारी प्रोग्रामनि जी हिकु डिघी फ़हरिस्त जोड़ी पई वञे।